जी नाज़रीन, खानपुर न्यूज़ में हाज़िर आहियूं। रूरल हेल्थ सेंटर अस्पताल बग़ैर मेडिकल सुपरिटेंडेंट ऑफिसर जे हलण लगी आहे। अस्पताल PPH जे हवाले थी वई आहे, जंहिंजो कंहिं हद ताईं अवाम खे फ़ाइदो भी थी रहियो आहे। पर सिहत खाते जे ज़िले अमलदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जी लातालुकी सबबि अस्पताल में गुज़िरियल 1 साल खां वठी को भी मेडिकल सुपरिटेंडेंट मुक़ररु न थी सघियो आहे। वक़्ती तौर कॾहिं कंहिं डॉक्टर खे त कॾहिं वरी कंहिं डॉक्टर खे एडिशनल चार्ज ॾेई MS मुक़ररु कयो वञे थो, जेको बि कुझु ॾींहं रही करे चार्ज ई छॾे वञनि था। मेडिकल सुपरिटेंडेंट न हुजण सबबि अस्पताल में मौजूदु अमलो पिणु हिकु त पंहिंजी मर्ज़ीअ सां ड्यूटी ते अचनि वञनि पिया, ऐं ॿियो त अस्पताल खे इंतिज़ामी तौर को बि संभाल वारो न हुजण सबबि ईंदड़ मरीज़नि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। खानपुर वासियुनि ऐं अस्पताल जे मुलाज़िमनि जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द खानपुर अस्पताल में MS मुक़ररु करे मेडिकल ऑफिसर पिणु ॾिना वञनि, त जीअं अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे रिलीफ मिली सघे। रिपोर्ट बहादुर अली बुरड़ो, खानपुर न्यूज़।